तालीम खाते वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह परॾे में तरसियल मुलाज़िमन के पेश थियण जो आख़िरी मौक़ो ॾींदे सूबे में वधीक उस्ताद भर्ती करण जो ऐलान कयो आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे सरदार शाह चयो त परॾे वयल उस्तादनि खे पेश थियण जो मौक़ो ॾिनो आहे, जेको पेश न थींदो इन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हिन चयो त 6,500 उस्तादनि जी लिस्ट मौजूद आहे जेके फरार आहिनि। मुख़ालिफ़ दौर जे अॻुवान जो हू थोराइतो आहे तालीम जे मामले में सभु गॾिजी कमु करणु चाहिनि था। सैयद सरदार शाह चयो त ॿार गैर सियासी आहिनि, इन्हनि जो को बि ॾोह न आहे। तालीम वारे वज़ीर चयो त सिंध में वधीक उस्ताद भर्ती कया वेंदा। साइंस जे सब्जेक्ट जे उस्तादनि जी ज़रूरत आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।